दिलदार मेडा वाह वाह प्यार तेडा तमाम खूबसूरत कलाम आ दोस्तों ऐं जग मशहूर आ ऐं पुराणी चवत में आ दोस्तों ऐं साज़ो साज़ भी जेको आ पुराणो आ दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो ॿियों कलाम ॿुधंदासीं। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे चाकर चांडियो। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे दोस्तों, तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ॿुधो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 2 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। पेशकश कामरान जानी सिंधी। Oh,